पीपल्स पार्टी कंहिं बि सूरत में इलेक्शन में देर नथी चाहे। इलेक्शन कमीशन चूंडूं कराइण जी ख़ातिरी कराई आहे। असांखे ॿुधायो वियो आहे त चूंड शेड्यूल जल्द जारी कयो वेंदो। पीपी अॻवाननि ताज हैदर, सईद गनी, फैसल करीम कुंडी, नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि अॻवाननि जी इलेक्शन कमीशन अख़्तियारनि सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल ताज हैदर जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन खे शफ़ाफ़ चूंडूं कराइण जो तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। असां तकबंदियुनि बाबति डेटा इलेक्शन कमीशन आॾो रखी आहे। फैसल करीम कुंडी चवे थो चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुलाक़ात हाकारी रही। उमीद आहे त लेवल प्लेइंग फील्ड बाबति ख़दशा ख़त्म कया वेंदा। सईद गनी चयो आहे त सिंध में IG खां वठी वॾे मुंशी ताईं सभिनी जी बदिली थी। पूरे सूबे में PP जे दौर जो को बि ऑफिसर नाहे रहियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के फाही ॾियण ख़िलाफ़ सदारती रेफरेंस वारो मामलो केस जी लाइव टेलीकास्ट लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वकील फारूक इस्नाइक मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई। सदारती रेफरेंस अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां दाख़िल करायो वियो। चीफ जस्टिस जी सरबराही में 9 रुकनी लार्जर बेंच सुभाणे रेफरेंस ते ॿुधणी कंदी। भारतीय सुप्रीम कोर्ट जो सुभाणो फ़ैसिलो। वालारियल कश्मीर जी ख़ासि हैसियत जे ख़ात्मे वारो फ़ैसिलो बरक़रार। वालारियल कश्मीर भारत जो अणटुट हिसो करार। भारतीय सुप्रीम कोर्ट वालारियल कश्मीर जी ख़ासि हैसियत बहाल करण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। अदालत हिंदू इंतिहा पसंद मोदी सरकार जो 5 अगस्त 2019 वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो। भारतीय सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस DY चंद्रा फ़ैसिले में चयो आहे त भारत खे तस्लीम करण बाद जम्मू कश्मीर का अंदरूनी ख़ुद मुख्तियारी नथो रखे। आर्टिकल 370 लॻाइण आर्ज़ी हो। आइन जे आर्टिकल 1 ऐं 370 मुताबिक़ वालारियल जम्मू कश्मीर भारत जो अहम हिस्सो आहे। हर फ़ैसिलो क़ानूनी दायरे में नथो अचे। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत PTI जे बानी चेयरमैन जूं 3 ऐं शाह महमूद कुरैशी जूं 2 केसनि में ज़मानतूं मंज़ूर करे वरितियूं। जज अबुल हसनाफ ज़ुल्करनैन 33,000 रुपयनि जे मचलक नेवज़ 2 अॻवाननि जूं ज़मानतूं मंज़ूर कयूं। इस्लामाबाद जी अदालत गैर शरई निकाह केस ॿुधण जोॻो हुजण या न हुजण बाबति दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। लाहौर हाईकोर्ट में बुशरा बीबी जे केसनि ऐं जांच जे तफ़सीलुनि लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी। नेब एंटी करप्शन FIA ऐं पुलिस अदालत में रिपोर्ट जमा कराए छॾियूं। दरख़्वास्त ते ॿुधणी जनवरी जे पहिरें हफ़्ते ताईं मुलतवी। लाहौर हाईकोर्ट तौहीन इलेक्शन कमीशन केस में जेल ट्रायल ख़िलाफ़ PTI जे बानी चेयरमैन जी दरख़्वास्त फुल बेंच में पेश करण जी सिफ़ारिश कंदे चीफ जस्टिस ॾांहुं उमाणे छॾी। अदालत पारां जेल ट्रायल जे नोटिफिकेशन बाबति रिकॉर्ड दरख़्वास्त सां लॻाइण जी हिदायत। एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान लाइ 15 करोड़ 55 लख डॉलर्स फंडनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। एशियाई तरक़ियाती बैंक जी पधिराई मूजिबि औरतुनि जे नंढे ऐं विचोले कारोबार लाइ फ़राहम कई वेंदी। रक़म मां 10 करोड़ डॉलर रक़म पॉलिसी सपोर्ट लाइ फ़राहम कई वेंदी। 5 करोड़ डॉलर्स औरतुनि खे नंढे कर्ज़ लाइ अदा कया वेंदा। दहशतगर्दीअ ख़िलाफ़ सिक्योरिटी एहलकारनि जूं क़ुर्बानियूं साराह जोॻियूं आहिनि। साज़िशी अंसरनि सदाईं पाकिस्तान खे विरहाइण जी कोशिश कई। पाकिस्तान मां दहशतगर्दीअ जे नासूर खे ख़त्म कयो वेंदो। पाकिस्तान खे चैलेंजिस मां निकिरण लाइ पंहिंजो ज़हन साफ़ रखणो पवंदो। जेकॾहिं जंग रियासत तौरु विढ़णी आहे त सभिनी खे गॾिजी विढ़णी पवंदी। दुनिया जी का बि ताक़त इन मामले में असरअंदाज़ नथी थी सघे। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ बुख्ती जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾी घटिताई जो इम्कान। आलमी मंडी में पेट्रोल जी क़ीमत में घटिताईअ खां पोइ 16 दिसंबर खां मुल्क में पेट्रोल जे अघनि में 13 रुपया ऐं डीज़ल जी क़ीमत में 15 रुपया फ़ी लीटर घटिताई थी सघे थी।
आम चूंडुनि में अवाम के सरप्राइज़ ॾींदासीं। मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। मुल्क जी मुआशी हालत ख़राब आहे, उनखे बहितर करण जो वाहिद हल इलेक्शन ऐं पार्लियामेंट आहे। पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह जूं सखर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त नवाज़ शरीफ़ ते लाॾले थियण जा इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि, उहे लाॾला न थियनि। पीपी वटि मईशत खे बहितर करण जो प्लान आहे। असां चूंडुनि में कामयाब थी सभिनी जमायतुनि खे गॾु खणी हलंदासीं। चूंडूं कंहिं बि सूरत में पोइते न थियनि, मुक़ररु तारीख़ ते ई थियणु घुरिजनि। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर ऐं पीपी अॻवान सैयद काइम अली शाह जो भाणेजो पीपी खे छॾे नून लीग में शामिल थी वियो। शहज़ाद जिलानी नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करे नून लीग में शमूलियत अख़्तियार करे वरिती। नून लीग सिंध जे सदर बशीर मेमन जो चवणु आहे त सिंध जी तरक़ीअ लाइ सभिनी पार्टियुनि ॾांहुं वेंदासीं। सिंध में धाड़ियल राज क़ाइमु थियल आहे। नवाज़ शरीफ़ सिस्टम जो हुजे या त ॿाहिरि छो हुजे हा। टंडो मीर अली भरिसां मेरान हाईवे ते 2 ट्रकुनि में टक्कर, 3 ॼणा फौत। हादसे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे गंबट इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते सादिक अनवर ऐं ग़ुलाम अली ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। इज़हार सोलंगी ऐं जावेद पठान ज़ख़्मी, इलाज हलंदड़। पनी आकिल भरिसां क़ौमी शाहरा ते ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर, नौजवान फौत। फौती जी सुञाणप घोटकी जे इलाइक़े हयात पिताफी वासी सूमर हैदरानी नाले सां थी। टंडो अलैयार बाईपास ते बस जे टक्कर में ज़ख़्मी थियल मोटरसाइकिल सवार अब्दुल गनी फौत थी वियो। मेहर में ख्वाजा सिराज जे घर मां चोरी वारे मामले जा 2 केस दाख़िल। केस बी सेक्शन थाणे ते ख्वाजा सिराज फयाज़ फ़क़ीर जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। एफआईआर में 10 लख रुपया ऐं ज़ेवर चोरी ॼाणाया विया। साॻे ई थाणे ते सरकार जी फ़रियाद ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। कशमोर ज़िलो हिकु भेरो ॿीहर अगवा जी इंडस्ट्री बणिजी वियो। गोसपुर भरिसां इंडस हाईवे उनड़ वाह वटि हथियारबंदनि जी मुसाफ़िर गाॾियुनि मथां फायरिंग, 2 ट्रक ड्राइवर अगवा, मुग़विन जे नालनि जी सुञाणप न थी सघी। पुलिस हथियारबंदनि जे पोयां वियल। गढ़ी यासीन भरिसां हिकु हफ़्तो अॻु महर मारफाणी तकरार तां मारिजी वियल 2 शागिर्दनि जे वारसनि जो एहतिजाजी धरणो। मोहम्मद आसिम महर ऐं अली शान महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ लाड़काणो शिकारपुर रोड ते धरणो, रोड ब्लॉक। वारसनि जो चवणु आहे त महर मारफाणी तकरार सां असांजो को वास्तो नाहे। नौजवाननि खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ऐं सरहद जे इलाइक़े शमसाबाद वासी नौजवान गुज़िरियल ॾींहं खां गुम। वारसनि पारां नौजवान रिज़वान जे अग़वा जो शक ज़ाहिर, ॻोल्हा में मदद जी अपील।